मुंहिंजो हाफ़िज़ा दी गुल हसन रंद जी आहियां द घुंगो ॻोठ याकबरंद अदा असांजे बाबा साईं जी गुल हसन रंद जी ज़मीन आहे उन खे वेकिरो कराया आहिनि असांजा भाइटिया मुमताज़ हुसैन जो पुटु न्याज़ हुसैन ऐं सतार अली जा इहे छोकिरा जेके आहिनि उन ते ज़मीनुनि ते वेठल आहिनि वेकिरो कराया आहिनि उन में हिसेदार असां भेनर बि असांजो हिसो ॼाणायो नथो वञे असांखे पंहिंजो हक़ु मिले ऐं जेकॾहिं केर बि ईअं वठंदो वेकिरो कनि था वठंदो त असां अदालत ताईं वेंदासीं असांजो जेको बि हक़ु इंसाफ़ अदालत कंदी सुभाणे पंहिंजा ज़िमेवार पाण आहिनि जेको बि वठंदो असांखे जेको वठे असांखे पंहिंजो हक़ु मिले बिना असांजी अब ज़मीन घणी आहे कुझु उन्हनि खपाए बि छॾी आहे असांखे न ॼाणाए कुझु मटाए छॾिया अथनि खाता अञा बि 50-60 जहिड़े आहे अंदाज़े मूं वटि काग़ज़ हथ में आहिनि कुझु आहे असांखे इंसाफ़ मिले असां नियाणियूं आहियूं त असां नियाणियुनि जो बि त हक़ु आहे न जेके वठनि था उहे बि असांखे नथा ॾियनि असांजा भाइटिया बि खपाइनि पिया उहे बि असांखे ॼाणाइनि ई नथा ख़बर न आहे कीअं था वठनि अलाए फोती था ॼाणाइनि अलाए छा असांखे का ख़बर नथी पए ज़मीन वेकिरो थी वञे ऐं मटिजी था वञनि खाता